के खबर बाबा हमारा तो घुटा ना थी जा विचड़ी पतो जे कर एडी गाला तो एडवांस में कफन तपन जो बंदोबस्त करूं। अरे छोरा मामाणी जे घुटन विघे मरद से। अरे छोरा अरे शुक्र के लत्तू हण त को माणी का सिखी खबर थी छो जे करे न पुत्र मां हिन घर में दौलत जा अंबार रानी चली दुस न को बि सही माणे जे अंगू छो कुछ भी रूंदा मुझे ला कुन वो भी माणे चवदी ते मुझे ला रूंदा कुछ भी न बाबा जेकर अम्मा के चुगी नहीं दे ना तो वे जदई की चे में त इन जे करे चवाए तो चुप करे वेही रहो तुझे लाए भी भलो तो असा जे लाए भलो आ छोथो ने में साग में विजराए तू जी इज्जत त अंदर कोन थी करे घट में घट असा जी इज्जत जो त ख्याल करे में जा बाबा ये पट्टी ऊपर आए पर जन बिनी छोरन के त बेवकूफ करे सकी तो पर मुखे न ही दादली तुझे हर मकर आई फ्रेब का चंगी तरह वाकिफ आए। अम्मा बाबा तो सही तो चवे बाहर खणी फ्रॉड करे ठगी करे या कुछ भी करे पर असा ले त गंज कयो थई न। अम्मा जेके ना ये हराम जा सा टुकर खाऊं था ना इने में सिर्फ पिणे जी कबरकारी कोन थींदी असा ब सड़ंदासी असा ब। अम्मा जरे न हके लाल जी रोजी कदा आसी तरह बसा जी पूरी कोन थींदी ओए बे बाबे जे पोया तो जो पिटको हो आई हाने पे सागो इयो ही पिटको आ जले त घर में सब कुछ आए बाबा बाबा भरोस पल सब होगा है अच्छा गल है दे आनी मां गल है हां बबन गाल दिया त माणे न गोरपट बला खे न द्रव जी परवाह है न बुख जी परवाह बस ये रुगो इहो थी चाहे करूं ते के ये दुहलवा गुर वजाई थी रहा वजा एतरो वई ओतरो वजा पर हिकड़ी गाल बुधाई तोखे न रूडरे ए अधुखरल इंसान दो पो ऐसा दो ते रूंदो केड़े दर्द जी दवा जडे न तू मरंदे न त मां शुक्र जा न कला दा कंदस काली के जड़ बुड़ो खाई अरे मुझे मरण ते नफिल जा कर इधर लगे ते आप खबर काने काबू किथे आ किबलो केड़े पासे आ सजदो की कबुआ अरे मुझे मौत ते नफिल नमाज अदा कर बुआ रब सही तरफन जो मोहताज कोने को मां त सजदो कंदस ओ केड़ी तरफ कया ओ मुझे अमर बाबो ये मरे वारो को नहीं कुछ झूठे मत में छिते कुत्ते चकु दोस वो कुत्तो मरियो पर बाबे के कुछ को न थियो इन जे करे चवाई तो चुप करे में वाली तारा कौन तारा ए तू गल है न सिक्योरी आई माने के दो पाजो पाड़ो में उठा उठा तो बस आई सतां जी का भी खिदमत न करे सकियासी इनाई वरी मौत तहां खे वक्त ॾिनो जो असां तहां सां गॾु थोरो वक्त गुज़ारे सघूं। तव्हां खां बग़ैर असां हिते तड़प पिया यादि तव्हांजो रूह कब्र में तड़पंदो हो बराबर पुट बराबर सही तो वॾे साईं जो रूह कब्र में तड़पंदो हूंदो छो जो तो हुनजे कातलनि खे बख़्श करे छॾो वो झूनो न जो रूह कब्र में तड़पंदो हूंदो। बाबा साईं जे कातलनि खे त मूं माफ़ करे छॾे पर
जॾहिं खां वठी उन्हनि ज़ालिमनि अदा खे मौत जे बिस्तर ते लेटायो आहे, तॾहिं ॾाढी मुंहिंजे अंदर में इंतकाम जी बाहि ॿरी रही आहे। अमा साईं मूं वचन कयो आहे त जेसी ताईं अदा सां गॾु बाबा साईं जे कातिलनि खां ऐं पलांद नथो कया, उनखे मौत जी निंड नथो सुम्हाया, तेसी ताईं मुंहिंजे लाइ हिन घर में निंड हराम आहे, हराम आहे। मूंखे तो मां इहा ई उमेद आहे त तूं पलांद ज़रूरु कंदी, बख़्श न कजांइ कातिलनि खे। ओमा गुलनार जी थी पई आहे तबियत ख़राब, इन जे करे सोट जाबिर चयो आहे त चाची खे चओ त 2-3 ॾींहं बंगले ते वञी कमकार करे। तव्हांजे सोट जो तव्हांखे लाचार हूंदो, मूंखे लाचार कोन्हे जो मां हुन जे चवण ते पंहिंजी बंगले ते नौकरी कया। ॿुॾी मरो मुआ, मां तोखे बंगले ते नौकरी करण जे लाइ कोन थो चवां। जेसी थी या वीचारी गुलनार जी तबियत ठीकु थिए तेसी सोट चयो आहे ऐं मूंखे मिनतू बि कई अथई त तूं वञी चओ चाची खे त 2-3 ॾींहं वञी बंगले ते कमु करे, जेसि ताईं माई गुलनार ठीकु थींदी पोइ वञी उहा कमकार कंदी। तूं हरू भरू पंहिंजो पाण खे पई थी होश मां कढी ऐं पई थी बेइज्जती करी। अदा माई सोट जे घर कम करण वञा थी, उहो ई काफ़ी आहे। हाणे अम्मा खे अच्छे मथे सां घर में वेहण ॾियो। अदा अम्मा ऐं बाबो असांजी ॻाल्हि कॾहिं बि कोन मञींदा, भली केतिरो बि हिननि खे हिन मां फ़ाइदो पए। तव्हांजे सोट मां जेको तव्हांखे फ़ाइदो पियो आहे न, उहो मां अखियुनि सां ॾिसां पई। ॿियो त ठहियो, हिन साल जो इहो मिसाल आहे, पोएं साल रेस जे बाग़ जा अंब तयार थिया, तव्हांखे हिकिड़ी पेटी बि ॾिनई। ओमा ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं मां सौट खे चवां हा न त 2-3 पेतियूं अंबनि जूं असांखे ॾे, तूं घर वेठे पहुचाए वञे हा, पर मूंखे चवण इहो मुनासिब कोन लॻो। तोखे त ख़बर आहे मां बाग़ जे ॿाहिरियां ई ट्रकूं भरे वञी मंडी पहुचाईंदा हुया। हाणे मां हुनखे मिलतू कयां सोट अंब जूं 2-3 पेतियूं असांखे ॾे। जेकॾहिं उतां मां हिकिड़ी पेती बि खणी अचां हा न, रुंडे वारा ॾिसनि हा ऐं वञी रईस चाकर खान खे चवनि हा त तुंहिंजे बाग़ मां अंब पिया था चूरियूं कनि, तूं ॿुधा पोइ इहे इल्ज़ाम सही सघां पाण ते। तुंहिंजे सोट जे घर मां त सॼी सीज़न ई अंब ख़तम कोन था थियनि, उन जे मथां त कोई इल्ज़ाम हणे ई कोन थो। अम्मा सोट शहर मां बि वठी ईंदो। न न अदा, मां पाण सोट जे घर वञी ॾिसी ईंदी हुयसि, 3-4 पेटियूं घर में रखियल हूंदी हुयसि। बाबा छॾियो परायनि अंबनि खे, जॾहिं असांखे का खड़ी बि नसीब कोन थी थिए त पराए अंबनि जो ज़िक्र छो कयूं। अबा मूं तौबा कई, अम्मा खे रुॻी मूं कम जो थोरो चयो, हिनखे त परोकाम बि यादि अची विया। बाबा पुफी चयो त बंगले ते ईंदी कर, कमकार करे वेंदी कर। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां वञा पुफी वारनि में। न भेणो न, ओॾे वञण जी तोखे का बि इजाज़त न आहे, सम्झई? अरे तारा गोल तारा छोरी पिथी कम खे ठाहे तूं वेठो थो ड्राहीस। अम्मा इहा गॾ महिरबानी करे तूं न गॾ जे ॻाल्हियुनि से कन न लीधी करीस, लिफ्ती न कराईस। तोखे इजाज़त आहे मुंहिंजी? हलो ठहियो आहे साईं, ए पीउ आहे ॾाढी यारे पुट खे गॾो थो चई, हमें कॾहिं आया। अरे तूं गॾ त छा, तूं घोड़ो भाई घोड़ो। कसम ते बाबो थी पियो आहे, न ते बदू कार आहे। ओदा बाबा जेकॾहिं तोखे गॾाए थो चवे त पक सम्झ तूं गॾ ई निकिरंदे। अरे बस हाणे बस, तूं वरी मत बर थी वॾो आहे। हलो पीउ आहे वॾो आहे, जेको वणे सघल आहे उनजो ठहे थो, तूं चुप कर। तोखे जेकॾहिं पुफी खे वाहण लाइ ओॾे वञिणो आहे न, त पहिरीं हितां घर जो कमु छॾाए पोइ ॾेई वेंदी कर। अम्मा मां हितां जो कमु ख़तम करे वेंदसि, तूं परेशान न थी त को मां हितां जो कमु रहाए ओॾे हली वेंदसि। हेलो, ॻाल्हि करे कीअं फ़ोन कई अथई? हसीना बेगम के बि ॻाल्हियूं थींदियूं न रूबरा थींदी, फोन ते न आहिनि ख़बर। चाकर खाननि जी का ख़बर? जाकर खान इहा ख़बर पई त सांवल जो तरफ़ निकिरी वियो आहे।
ॻोठ जे ॿाहिरां चाकर खान ते नज़र रखण जे लाइ कंहिंखे न कंहिंखे बीहारे पहुचजांइ। ईअं ई कंदु 5 मिंटनि में मुआरो सोट सकू अचे थो। तूं उन ॻाल्हि जो खुटको न कर। ऐं अदा खां बि नज़रूं बचाए पहुचजांइ। छा भला ये तुवारो मंटो टुंडो फिरियल भा तुंहिंजे वस में न आहे? हो कंदो कुझु कोन्हे। तोखे जेकॾहिं हेॾे ईंदे ॾिठई न त तुंहिंजे पोयां हलियो ईंदो। उन खां पोइ तूं पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कोन करे सघंदे। कोशिश कंदुसि शैतान खां नज़रूं लुकाए अचां, पर इन शैतान खां बेईमान खां केतिरो लिकंदुसि। अदो शैतान आहे, बाक़ी जाबिर पंहिंजो पाण खे वॾो दरवेश थो सम्झे। असुल कमीने त आही पाण। जी सट सोट मां हलां पई। कीअं चाकर खान जी गाॾी अचे मूंखे इतला करे ॿुधाइजे। सट जेकर न मुंहिंजे साम्हूं रुंडो अची वञे त पोइ? रुंडो अची वञे त रुंडे खे ॻाल्हियुनि में बीहारे छॾिजां। न सट जेकर रुंडो आयो त मां लिकी वेंदुसि। इन कमीने जे साम्हूं बि पंहिंजो पाण खे बेइज़्तो कोन कराईंदुसि। गंदगी खे केतिरो लिकाबो, न आहे लिकाए सघूं। बड़े टल टाड़ी कजाए यार मुंहिंजे करे। ठीकु आहे सट, तुंहिंजे करे ज़हर जो टुक पीअंदुसि। आवाज़ बाबा एॾी उमिरि आदि थी, सियाणो सेब तो ही, ज़माने जो माण्हू ही, पोइ बि दिमाग़ में ॻाल्हि नथी वेही। बाबा जवान ज़मान न्यारी आहे, पर हाई पकड़ ते वञण त सुठी ॻाल्हि आहे छा? न छॾी थो करे लॻे। अरे चाबके मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जेकर तुंहिंजी भेण बंगले ते वञे थी न त उहा तुंहिंजी पुफीअ ते नज़र रखंदी त हुन सां केरु मिलण अचे थो, केरु वञे थो, या सभु ख़बर चार पवंदी। बाबा मां मञा थो दादी पुफीअ जे मथां नज़र रखंदी, पर जेकर चाकर खान जी नज़र अधीअ ते पइजी वई त पोइ पोइ 5 रूंड वारियूं आङुरियूं ऐं 5 सिधियूं आङुरियूं सिधो वञी गिह में किरंदे। हे बाबा हे थत वध करे त कमाल त 5 ई आङुरियूं गिह में पदियूं। बाबा मैं एतिरो बेख़रत न आहियां, सम्झाई? अरे छोरा ब्रेक ते पेर रख, उन गैरत वारी ॻाल्हि ते ब्रेक हणो। जेकॾहिं गैरत कंदे न त पुख मरदे, ऐं जेकॾहिं बेगैरत थींदे न त मूं वांगुरु मिठा शरबत पीअंदे जीअं माफ़ थो पिया। बाबा मां बुख मरदसि, पर इहो तोवारो जेको लक़्तब आहे न इहो तो वटि हुजे, इहो मूंखे कोन थो खपे। इहो तूं बि शरबत, असां ईअं भला आहियूं। शरबत पीअंदो मारे छॾियो थी सॼे ॻोठ में, असांखे नकु खाइण जहिड़ो न कयो थी। शरबत मिठा पीअंदो, हे ॾेर जी उमिरि खे ॾिस, सम्झ कुझु। बाबा इहो चई छा थो? इहा ॻाल्हि सुठी न आहे। इहो शरबत तूं पी, भली असांखे न प्यार। अरे छा में सुठी ॻाल्हि न आहे? छा में सुठी ॻाल्हि न आहे? जेकॾहिं सुहिणीअ ते चाकर खान जी बंगले में नज़र पई थी वञे न, ऐं सुहिणी उनखे वणी थी वञे त ज़ाहिर आहे हू मूंखां रिश्ते जी घुर कंदो। ऐं आसानीअ सां सुहिणीअ जी मां चाकर खान जे हवाले करे छॾींदुसि। पोइ ख़बर न छा थींदो? असां सभई पाण में मिली करे सलाह मशवरा करे तव्हांजी पुफीअ खे खाराईंदासूं ज़हर, रस्ता ई साफ़। पोइ हिन चाकर खान जी मिल्कियत ते उदो असांजो कब्ज़ो, ऐश कंदासूं ऐश। इहो जेको न असां हींअर चिन चिन ते धक बि था खाऊं, असांजे पेरनि जे हेठां आयो वीगो ऐं वीगो हेठां हूंदा पुट, हीअं व्हील फिरंदा गाॾियुनि जा हीअं। अरे बाबा सही आहे, तूं सोच त तमामु भली थी। हा सही, पर ख़ुदा करे हीअं थिए बि सही। अरे चरा तूं त को कुल जो अंधो ई ॿियो। अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध,
जेकरे तुझी पुफी जो परड़ो डूंगर खान सां थी सके थो त पोइ तुझी भेण जो परड़ो इन चाकर सां छो नथो थी सघे? वाह बाबा साईं वाह, हाणे मञियोसीं हाणे मञियोसीं आगे साईं, असांजे बाबे जो बि शैतानी दिमाग़ आहे, मञियोसीं है जे तरस। अरे रूके जो रहड़ो ही काफी आहे। दीनू अॼु तूं किताब खणी उन ते इहा मुंहिंजी ॻाल्हि लिखी छॾ। माई मलूका ये तुझू सभु ॻाल्हियूं मुंहिंजे दिलि ते लिखियल आहिनि, किताब जी का ज़रूरत न आहे। इहो जाबिर असांजे सिकुअ छोरे खे कंहिं न कंहिं वॾीअ खॾ में उछलींदो। इहा तू मुंहिंजी ॻाल्हि लिखी छॾ, इहो ॾींहुं जल्द असां वटि अचण वारो आहे। अम्मा तू ख़ैर घुरे दुआ कर, अहिड़ो ॾींहुं न अचे। अम्मा असांजो छोरो पाण बाहि में गिरंदो त असांजी दुआ हुनखे कहिड़ो असरु कंदी? माउ पीउ जो फर्ज़ु हूंदो आहे औलाद खे सम्झाइण, जेकॾहिं औलाद नथो सम्झे त पोइ असां छा कयूं? इहो जाबिर असांजो सॼणु कॾहिं बि कोन थो थी सघे। जे छोरो न मुड़ंदो त पवंदो वञी खॾ में। माई जाबर जेकॾहिं छोकिरे खे खॾ में किरायो कढंदुसि बि पाण, पर तूं परेशान न थी। दीनू जेकॾहिं असांजो छोरो वञी घाटे भर किरियो न त हुनखे बचाइण लाइ कोई बि कोन ईंदुसि। रहंदो इन चकर में असां बि आज़ार में अची वेंदासीं। अम्मा सौट जाबिर सिकुअ खे थोरो घणो ख़र्च ॾींदो रहे थो, पोइ ॿुधा त अदा सिकू हुनखे कीअं छॾींदो? पहिरियों इहो जाबिर सिकुअ खे आॾ ॾींदो हुयो, हाणे हिन वलूअ खे बि आॾ ॾेई हिराए छॾियो अथई। हाणे इहो वलू बि जाबिर जे पोयां लॻो थो वठे। छोकिरा भली कहिड़े कम सां वञनि, पर ही माई चवंदी त जाबर जे पोयां था रुलनि। इहा मूंसां तूं ॻाल्हि न करे, छोरा पंहिंजे कम सां था वञनि। इहा सॼे ॻोठ खे ख़बर आहे त असांजा छोरा कंहिंजे पोयां ड्रोड़ंदा था वतन। मैडम चाकर खान सावल जी ॻाल्हि में अची वियो अथई। केॾी महिल बि चाकर खान जा हथ असांजी ॻिचीअ में पची सघनि था, होशियारी वठ। ईअं मां थियण कोन ॾींदसि। चाकर खान खे गुमराह करण जी असां अञा पूरी कोशिश कंदासीं। जेतिरो बि चाकर खान खे असां खेॾाइणो खेॾाए चुकासीं, हाणे हो नंढो ॿार न आहे जो असां हुनखे बेवकूफ़ कंदासीं। चाकर खान हाणे पंहिंजे दुश्मननि खे आस्ते आस्ते सुञाणे पियो। हाणे असां जूं चालाकियूं हुन जे अॻियां कोन हलंदियूं, न को तुंहिंजूं न को मुंहिंजूं, न वरी न रूंडे जूं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध मैडम, चाकर खान असां टिनि खे कूड़ो थो सम्झे। हाणे असांजी ॻाल्हियुनि में न ईंदो। जेको बि हुनखे सांवल चवंदो न उहो उन ते यकीन कंदो, ऐं केॾी महिल थी असांजे सिरनि जे मथां करकंदो, पोइ असां चानप कोन छॾाए सघंदासीं। जाबिर मां मरण नथी चाहियां। मैडम जे तूं नथी मरण चाहीं त पोइ चाकर खान मरंदो। पोइ मारियो न चाकर खान खे, कंहिं तव्हांखे। छोरी पोयां अचे थी, देर सां ॻाल्हाईंदासीं। हाली तूं तर। पप्पी ही घर में छा पियो करे? पुट असल में माई गुलनार वेचारी बिस्तरे ते पई आहे। हिन वेचारीअ जो न को ओही न वाही, इन जे करे मां कमदार खे घुराए वेचारे खे 2-3 रुपया ॾिना हुआसीं त जीअं माई गुलनार खे खणाए अस्पताल वठी वञो, सही वञी ॾेखारियोसि। पुट असांजे घर जी त नौकरियाणी आहे हिन वेचारी, असांजो त फ़र्ज़ु थो बणिजे, इन जे करे हुनजो इलाजु करायोसीं। हा पप्पी, इहो त वॾो सवाब जो कमु आहे। हाणे ईअं कर पुट, मुंहिंजे मथे में ॾाढो सूरु पियो आहे, मूंखे चांहि पीआर, पोइ वञी बोरची खानी सफ़ाई करे छॾिजांइ। सही आहे? ठीकु आहे पप्पी। चाकर खान तव्हां हर मुड़े बार बार पिया था पंध कयो, जॾहिं त तव्हांजा दुश्मन मुंहिंजी नज़र में त चिटा थी चुका आहिनि। पोइ अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अव्हांखे मुंझाइनि थियूं पयूं, या तव्हां पंहिंजे दुश्मन खे सुञाणण खां पोइ बि
अनजान बंदर जी कोशिश पिया की। सावल जंहिं ॾींहुं तूं मुंहिंजे हथ ते सिर सथियल ॾिसी न त सम्झी वञ त मूं पंहिंजा दुश्मन सुञाणे वरिता ऐं उहे सिर मुंहिंजे दुश्मननि जा ई हूंदा। चकर खान में मूंखे रुगो एतिरो ॿुधायो तव्हांजे शक जी सुई आख़िर अटकी अची किथे आहे त मां इन खां अॻिते जी अव्हां खे आगाही ॾियां जीअं तव्हां सचे पूर जी छलछाण करे सघो। मूं ॿुधो आहे त तव्हां रोंडे खे बि बख़्श न कयो ऐं उनखे बि तव्हां ॿधी उतां ते खणी आया हुआ। सही ॿुधो अथई चकर खान, रुंडे के बराबर मुझे भाउ ऐं मुंहिंजो सौट ॿधी खणी आया हुआ, पर वॾे साईं विच में अची रुंडे जी जान बख़्शाई। इहो मसलो तव्हां ऐं रूंडे जे विच में छो पैदा थियो? छा हिन मसइले खां रुंडे तव्हांखे आगाह न कयो? हा, पर मां तोखां ॿुधणु चाहियां थो। चकर खान रुंडे खां मूं पंहिंजे भाउ शमीर लाइ उनजी धीउ जो संग करियो ऐं मूंखे अॼु बि उहा राति चङी तरह सां यादि आहे। यार कमदार वारा तूं त मुंहिंजे हिन दर ते लॻी आयो हुई। यार सच न पुछी त हिन रुंडे जी दिलि बाग बहार थी वई आहे, बाग बहार। हाणे हुकुम कर कीअं पंज कयो? रुंडा घेटी पंध सां मां तोखे कुझु हवाल ॾेई चुको आहे, पर तो चए तो पूरा हवाला अची घर पे, सो इन करे पंध पियो आहे। हाणे तव्हांजी छोकिरी जो रिश्तो मूंखे शामिर लाइ घुरिजे, उन लाइ आयो आहे। यार यार मुझे खुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। कीअं घुरिजे? यार तव्हांजे घर में मुंहिंजी कार पहुची वञे, मूंखे ॿियो छा खपे? पूरे मतलब त मां हा सम्झा? मुझे तरफ का अरहाना ये यस समझ माना हा समझ। अरे मुझे माई जे दिल में छाए इहा यानी हिस्ट्री तो हिन खां पुछो। अदिया तुंहिंजी मर्ज़ी छा आहे, हा या न? तूं पंहिंजी राह खां आगाह कर त पोइ ॻाल्हि खे खणी अॻिते वधायूं। अदा मूंखे इनकार कोन्हे को, पर हिकिड़ो अर्ज़ु कंदसि। जी अदी ॻाल्हि कर। अबा मूंखे पंहिंजी धीअ जो एवज़ो खपे। मुंहिंजो पुटु बि गुलशेर वेठो आहे न, ज़ाहिर आहे उनखे परणाइणो आहे। तूं पंहिंजी भेण जो संग मुंहिंजो पुटु गुलशेर जे लाइ ॾे। वाह 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 वाह, अमरदास मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे छॾी। बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, हिकिड़े हथ सां ॾियो, हिकिड़े हथ सां वठो। अदी बदे ॾियण खां त मां बि इनकार कोन कयां हा तव्हांखे, मजबूरी आहे, तव्हांखे बि सम्झणु घुरिजे त मुंहिंजी भेण नंढे इलाक़ऊं असांजे सौट जे नाले थियल आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो इहा तव्हांखे मां कीअं ॾियां? अदी मसइलो इहो आहे त जेकॾहिं हाणे उन रिश्ते खां मां जवाबु थो ॾियां त असां मिट माइट पंहिंजे खाइण पीअण खां बि वेंदासीं, थींदी फशरी हरू भरू। बाक़ी हा हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हां गुलशेर जो रिश्तो किथां बि कयो, जिथां तव्हांजी दिलि चवे, उन में जेको ख़र्चु आयो उहो मां भरींदुसि, ॾींदुसि। यकीन कयो 10 लखनि ताईं मां ॾियण लाइ तयारु आहियां। बस बाबा हाणे इहो थी वियो डन, तुंहिंजो इहा शर्त असांखे मंज़ूर आहे। बस न, बस पोइ ठीकु आहे, इहा ॻाल्हि थी पकी। ॾींहं ॿिनि में असां मंगणो करे ईंदासीं। अदा शादी लाइ तकड़ न कजो, जीअं त असां फसुल खणो पोइ शादी कराईंदासीं। चङो, तव्हां बि फसुल खणो, मां बि फसुल खणां, पोइ कंदासीं शादमाना। जेकॾहिं इन में तव्हांखे कुझु ज़रूरत पई त मां तव्हांजी हर मुमकिन मदद कंदुसि। बसि ॿी ॻाल्हि कयो। सवाल मूंखे इहा ख़बर आहे त तो पंहिंजे भाउ जो मंगणो वॾे धूम ऐं धाम सां करायो, पर मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तव्हां ॿिन्ही जे विच में पोइ अहिड़ा कहिड़ा इख़्तिलाफ़ पैदा थिया जो तूं पंहिंजे भाउ जी शादी न कराए सघे?
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।